तारा मुंह पंहिंजे बेचे जो प्लान करे छॾियो आहे पर दिलि चए थी त वली दादा खे अञा बि को साटो ॾियूं। अनवर ऐं मौलादा के बाठा है उहे काफ़ी न आहिनि। वली दाद महरी उठाए तंहिं करे हुनजा गोॾा खोड़ण लाज़मी आहिनि। न जानो वली दाद वारनि सां एतिरी दुश्मनी बि न आहे, बसर असांखे कमज़ोर पिया सम्झनि ऐं उन जो नतीजो असां उन्हनि खे ॾेई छॾियो आहे। हिन वक़्तु वलीदाद शेर खान वारनि जी माई मारे पाण लाइ मसइलो पैदा खड़ो करे छॾियो आहे। अञा हुन मुंहिंजी जान कोन छॾाए सघंदो, पर वरी बि तव्हां ख़्याल सां रहिजो, छो त वलीदाद भाइरनि जे पलांद में मथां हेॾो जो रुख करे। जेकॾहिं ईअं कई त पोइ वलीदाद खे ई लेटाईंदासीं। पर जे हाणे सबक़ सिखी वियो आहे त जल्दबाज़ी तव्हां बि न कजो। भली हिन भेरे बि पहल उहे कनि, पोइ असीं जवाब जो हक़ रखूं था, छो त असीं माण्हू आहियूं साबरीन सदा। शेर खान, तू पंहिंजे जल्दबाज़ी जो अंजाम ॾिसी चुको आहे ऐं हाणे जेको बि कदम खणी सोचे समझी पोइ खणजांइ। चाचा तुझी मर्जी आहे त असां पलांद में कुछ भी न कयूं। हिन खून सां गॾु वलीदाद वारनि जेके बि तव्हां जे मथो ज़ुल्म कया आहिनि से सभु उन्हनि खे बख़्श करे छॾियो ऐं मुंहुं लिकाए हितां माठ करे भॼी हलो ऐं पोइ उते कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल रहंदासीं। पंहिंजा छा चवंदा, मुड़स माराए मुड़स कुहाए पंहिंजा सिर बचाए हित जी पहुता है। न चाचा न, मां कॾहिं बि ईअं न कंदुसि। मां वलीदाद वारनि सां प्लान जरूर कंदुसि प्लान। हाणे जेकॾहिं इन झेड़े में मूंखे मौत अची वियो न तॾहिं बि परवाह न आहे, सिर घोड़े तव्हांजे मथां। शेर खान, मां तोखे पलांद करण खां कोन थो रोकियां, पर इन खां पहिरियां तोखे मुंहिंजी सलाह मञणी पवंदी। कहिड़ी सलाह? वलीदाद वारनि मथां कोर्ट में केस था कयूं। पहिरियों नाज़ा खे हुननि जे चंबे मां आज़ाद करायूं, पोइ असांखे हितां रवानो कजांइ। चाचा केस मां कुछ कोन वरंदी, कुछ भी कोन वरंदी केस मां। शेर खान, अञा कानून मुल्क में आहे। जेकॾहिं न असां कानून जो सहारो वरितो त असां नाज़ा खे आज़ाद कराए सघूं था। हींअर जेको असां हुननि जे मथां केस दाख़िल कयो आहे उनजो छा थियो? जो पुलिस ॿीहर हुननि खे गिरफ़्तार कंदी। मोरा, हींअर त वलीदाद वारनि पैसा खाराए सूबेदार खे पले छॾियो हूंदो। हींअर जॾहिं कोर्ट में केस थियो न त नाज़ा खे कोर्ट में पेश करण खां सवाइ हुननि वटि ॿी का बि वाट कोन बचंदी। ईअं बि करे ॾिसो, जीअं गफ़ार चए थो, मन ज़ालिमनि जे क़ैद मां नाज़ा आज़ाद थी अचे। चाची मां तव्हांखे रोकियां कोन थो। चाचा तव्हां भले कोर्ट में केस करे ॾिसो, पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रख, वरंदी कुछ भी कोन। शेर खान, जेकॾहिं न कोर्ट में केस थियो त पोइ इंसाफ़ ज़रूर थींदो। ठीकु आहे, तव्हां इहा कोशिश करे ॾिसो तव्हां इहा कोशिश। फिलहाल मां कुछ ॾींहं माठ करे वेहा थो। जेकॾहिं उतां बि तव्हांखे इंसाफ़ न मिलियो न त पोइ यादि रखो मां पंहिंजो तरीक़ो इस्तेमाल कंदुसि, ऐं वलीदाद वारनि सां
पाण मां मुहाॾो अटकाईंदुसि, जहिड़ो कंदुसि हुननि सां मां पंहिंजे तरीक़े सां। अदा हाणे जेकॾहिं तूं रुस्तम मथां हथ रखंदे न त रुस्तम असांखे वॾो कमु ॾेई वेंदो। हाँ दा रुस्तम खे पाण सां गॾु मिलाइणो ई पवंदो। ओ त असांजी दुश्मनी चइनी तरफ़नि खां थी वई आहे, चइनी तरफ़नि खां। अदा हिक तरफ़ खां रेस जा माण्हू, ॿिए तरफ़ खां शेर खान वारा। जेकर असां रबी रुस्तम सां फिटायोसीं न त पोइ कमज़ोर थी वेंदासीं। न अनवर न, असां कमज़ोर नाहियूं रहिया। हिन वक्त बि असां शेर खान जे मथां भारी आहियूं, भारी। अदा मञा थो त असां कमज़ोर न आहियूं, पर रईस खां पलांद वठणो आहे। उन लाइ हमराहनि जी ज़रूरत पवंदी। ॿाहिरियां दोस्त वठी अचूं, उन खां बहितर आहे त रुस्तम खे पाण सां गॾु मिलायूं। हूअं बि रुस्तम हाणे धारियो न आहे रहियो। केसी ताईं असां रुस्तम खां नाराज़ रहंदासीं, अधीअ करे हिकु न हिकु ॾींहुं ते इहा कावड़ ख़तमु करणी पवंदी। पोइ छो न अॼु ई इहा कावड़ ख़तमु कयूं? हाँ दा जेकर रुस्तम कावड़ ख़त्म कई आहे न तो पोइ असांखे बि कावड़ ख़त्म करणी पवंदी। अनवर तूं भली रुस्तम सां ॻाल्हाए ॾिस, पर मूंखे इहो कोन थो लॻे त रुस्तम इन ॿरंदड़ मच जे विच में घिड़ंदो। मौला थे जाने दा रुस्तम असांजे सहारे बाहि में घिरी पवंदो। त पोइ तूं राति वञी रुस्तम सां ॻाल्हाए ॾिस। जेकॾहिं हू साथ ॾियण लाइ तयारु आहे त पोइ तूं रुस्तम ऐं मौला दाद खे साण करे वञी रेस जे ॻोठ हुन जे हिक ॿिनि हमराहनि खे लेटाए विझो ऐं इहो पलांद तमाम जल्द करणो पवंदो। जेकॾहिं असां ईअं न कयो त रेस समझंदो त मूंखां सवाइ कमज़ोर थी विया आहिनि। अदा रेस जे हमराहन असां मथां चोरी कुत्ते वारो चक पातो आहे, तॾहिं त असांखे बि धक लॻा आहिनि। हाणे ॾिसजां, जेकॾहिं रेस जे हमराहन खे गिदड़ वांगुरु ड्रोड़ाए ड्रोड़ाए कुत्ते वारो मौत न मारियोसीं न त पोइ असांजो नालो मटाए छॾिजां। आदा तमाम जल्द रेस बहाल खान के तुझे कदमन में न झुकायोसीं न असी तुझा फायर नहीं। मां बि त इहो ई थो चाहियां त पहिरियां इन मस्त उठ जे नक में फूलो विझां, पोइ शेर खान खे झुकाईंदासीं। अदा मां तुंहिंजी ॾाढी इज़त कंदो हुअमि, पर हाणे तूं निकमो ई नाकारा थी वियो आहीं। जॾहिं खां न ज़ाल जे चवण ते अम्मा ऐं बाबा जी बेइज़ती करणु शुरू कई अथई, दिलि थी चए त मां तुंहिंजी शिकिल ई न ॾिसां। अड़े जेकॾहिं मुंहिंजी शिकिल नथो ॾिसणु चाहीं त मुंडे मुंहुं छो कयो पियो पर ते मुकर न ॾिसो असांजी शिकिल। तारा मुंहिंजो को बि कसूर कोन्हे, सॼो ॾोह पुफीअ जो आहे, पुफीअ जो। पुफी वॾी ताख आहे। अम्मा जे बारे में घटि वधि न ॻाल्हाए भाॼाई, न त हाँ त हाणे तूं बि मूंखे धमकियूं थो ॾीं। ॿुध ढोलण ॿुध, हाणे तारल बि वॾड़ो थी वियो अथई। वॾड़ो न थी, मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदीसां न ते वॾड़ो न, सच थो चवे भाॼाई। तूं असां भाइरनि खे विढ़ाइण थी चाहीं। हाणे तुंहिंजी हिन घर में का बि इज़त कान्हे, का बि जाइ कान्हे, सम्झी? ग़रीब जी ॿार विढ़ाइण लाइ थिया। बात बंद रख तारा, बंद रख बात। मां सच चवंदुमि ट्रिब जा कुआ फशरी तो करी। मूंखे ख़बर आहे त तूं कानून सचार जो पुट आहीं। बात बंद रख।
एड़ा पादर हूंदो सां जो केर छॾाइण वारो न हूंदई। अरे वॾो ई तंहिं करे इज़त थो कयां जेकॾहिं तूं मूंखे मोचड़ा हणंदे त मुंहिंजा हथ बि ॿधल कोन्हनि। अहिड़ा खला रखंदो न यादि कंदे। तूं ये नमूना दे निमाणी वारो कर। अज अम्मा ई बाबा आहिनि कोन बाठो गोल को लितर हां को मोचड़ो का छे गोल दाई चरियो थियो ई छा तो के ॾिसां तो चंगी तरह। तूं मुड़ंदे कोन अरे खून अरे बचायो अरे बचा तूं बहुत बरदी खट ते दे त मान के कुटिया। अरे ढोलू अरे अरे आया मारे मां चई थी चुप कर बे अरे मगदारो ओ मां भागड़ भरी ओ बाबा कमर या नचड़ किथे ओ मुझे पुट्टी सुझाए दो मां। अरे मां रानू कुटी तो ना गाली दो ना चुप अरे बाहर हल छोरी कन खोले ॿुध। जेकॾहिं वली तोसां निकाह विधो आहे त इन जो मक़सद इहो कोन्हे त तूं हुनजी सिकी लधी कुंवार रही। मूंखे हू खपे बि नथो ऐं न ई निकाह आहे। हुन मूंसां ज़बरदस्ती कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि जॾहिं बि मूंखे वजु मिलियो न त मां हिन घर मां वरी भॼी वेंदसि। न न न न न न हाणे हिन घर मां भॼी वञण जो सोचजांइ बि न। हाणे जेके तुंहिंजा हॾ आहिनि न उहे बि हिन घर में ई ॻरंदा। जेकॾहिं तो मूंखे हितां भॼी वञण में मदद न कई न त ॻाल्हि ॿुधी छॾ। वली दाद खे मां पंहिंजी मुठि में कंदसि। ऐं वली दाद तोखे हिन घर मां धिका ॾेई कढी छॾींदो। सोचे वठ। तूं मूंखे हिन घर मां धिका ॾेई कढाईंदी? हा जेकॾहिं तो मुंहिंजो साथ न ॾिनो त बस हाणे बस। मूंखे मुझाइण जी कोशिश न कर त कयां ई न पूरो। ठीकु आहे मां तोखे कान मुझाईंदसि पर हाणे मां तोखे इहो करे ॾेखारींदसि त वली दाद तोखां वधीक मूंखे कुर्ब ॾींदो। ॾिसजांइ। यादि रख जेकर वली ईअं कयो न त मानी में ज़हर मिलाए तव्हां ॿिन्ही खे खाराए छॾींदसि। आऊं सभु कुझु बर्दाश्त करे सघां थी पर वली जो कुर्ब कॾहिं बि वंडे नथी सघां। कुर्ब थो ॾेसि। मुंहिंजो वसाले न त मां तव्हां ॿिन्हिनि खे ज़हर ॾेई छॾिया खाधे में मिलाए। पर मजबूर आहियां। अरे दे पी चोन तो ते ये मुंडी न मरोड़े छड़े। मियां वली दाद खान इहा तुंहिंजी ॾाढ मुड़सी कान हलंदी। फ़ैसिलो थियल आहे फ़ैसिलो तॾहिं असीं ख़ामोश आहियूं। न त तूं छा कदे माठ करे ते बी त कहे न पूरो। बामण तुंहिंजो छोरो रब्बू शेर खान वारनि सां गॾिजी मूं मथां फायरिंग कई आहे। वरी बि असां ख़ामोश आहियूं। इज़त सां पंहिंजे छोरे खे समझाए छॾ। पंहिंजे वित खां वधीक उॾामण जी कोशिश तो करे। समझाए छॾीस न त टंगूं ॿाहूं भञी खटे ते विहारे छॾींदोमांसि। इहा तुंहिंजी भुल आहे वली दाद खान। बुआरो छोरो हुननि सां गॾिजे ज़रूर थो पर तुंहिंजे मथां फायरिंग कॾहिं बि कोन कंदो। छा ता कूड़ थो ॻाल्हाए? मुंहिंजो मक़सदु त भुल चुक बि थी सघे थी
उनखे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। इहा न मां तोखे सफ़ाई ॾियण आयो आहियां, न उनखे। मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त उनखे सम्झाए छॾ। हींअर तोखे सम्झायूं था वञूं, पर जे तुंहिंजो छोरो अञा बि न मुड़ियो न त ॿीहर सम्झाइण जी मोहलत कोन मिलंदसि। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती करे भोला त ॼाणे और चोर जो तुझे घर में न अचींदो। अरे रिश्ते चाहते चोरे को तुम्हें कया न देखा पूरे। अच्छी दाढ़ियों में रोज रोज मुझे बेइज्जती थे। पंहिंजे पीउ जो पेट को रहे इहो तोखे मुनासिब लॻे थो। उनजे बावजूद बि तूं आवारा गर्दन खां कोन थो मुड़ी। पापा वलीदाद वारनि सरासर इल्ज़ाम हयो आहे। मां शेर खान वारनि सां गॾिजा ज़रूर थो, पर वलीदाद वारनि जे मथां फायरिंग नाहे कई। चाचा सॼी दुनिया कूड़ी आहे, बाक़ी रुगो रब्बू सचो। तू माठ कर, जॾहिं हू पाण में ॻाल्हाइनि था त तुंहिंजे विच में ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां धारियो न आहियां, मां धारियो न आहियां। खणी जो सौट मां शनाख्त निकिरी वई आहे, पर मुंह में अञा गैरत आहे। सौट तूं पापा ऐं मुंहिंजे विच में नाच त बहितर आहे। तूं रुस्तम खे छॾ, तूं मुंहिंजे सुवाल जो जवाब ॾे। मुंहिंजे सुवाल जो बाबा मां ॿुधाए चुको आहियां त मां वलीदाद जे मथां फायर नाहिन कया। खण मुंहिंजे सिर जो कसम त तो शेर खान सां गॾिजी वलीदाद जे मथां फायर नाहिन कया। हाँ मूं वलीदाद मथां फायर कया आहिनि। जेकॾहिं सुभाणे मूंखे कोई वञनि न त तव्हां मुंहिंजे विच में नाचजो। तुंहिंजे नादानियुनि जे करे मुंहिंजो पटको थो लहे, पटको। जेकॾहिं अञा न मुड़े न त घर में घिरी मुंहिंजी बेइज्जती करे वेंदा। मुड़ बेली मुड़, खुदा जा बंदा मुड़। अरे बाबा छो तो तपान के पाण ॾांहुं सॾी। बाबा तोखे केरु समझाए? चाचा जेसी ताईं रबू तुंहिंजो या मुंहिंजो सिर न खणंदो न इहो कोन मुड़ंदो। अबा अल्लाह ख़ैर कंदो, अहिड़ी वाई त न कढ। आजाई रुस्तम सही थो चवे। रब्बू हाणे असांजे सम्झाइण खां डरो थी वियो, डरो। अदा पोइ विझीसि टंगुनि में ॾावण ऐं कराईसि शादी त पोइ ॾिस त कीअं थो सिधो थी वञे। हाणे त ईअं ई करणो पवंदो भाॼई। ॾिसां थो को रिश्तो, करायांसि तो शादी। इहा तुंहिंजी भुल आहे चाचा, इहा तुंहिंजी भुल आहे त को रब्बू शादी बि कंदो। रुस्तम जे करे हाणे शादी न कयई न त घर मां तड़े कढंदो सांस, तड़े। पोइ विझीसि टंगुनि में ॾावण ऐं कराईसि शादी त पोइ ॾिस त कीअं थो सिधो थी वञे। हाणे त ईअं ई करणो पवंदो भाॼई। ॾिसां थो को रिश्तो, करायांसि तो शादी। इहा तुंहिंजी भुल आहे चाचा, इहा तुंहिंजी भुल आहे त को रब्बू शादी बि कंदो।
मंज़र जे ॾेखारनि समझे करे हाणी शादी न कई न त घर मां तड़े कढंदो सां तड़े जा माण्हू